नाज़रीन, कुंडरीअ में ईद वेझो ईंदे ई अणएलानियल लोड शेडिंग सबब दुकानदार परेशान आहिनि। चवनि था त शहर में 15 ॾींहनि खां अणएलानियल लोड शेडिंग जो सिलसिलो जारी आहे। इंतज़ामिया खे गुज़ारिश आहे त ईद ॾिहाड़नि में लोड शेडिंग ख़त्म कई वञे। तफ़सील जावेद कादरी जी रिपोर्ट में। उमरकोट जे इलाइक़े तालके कुंडरी ऐं भरपासन इलाइक़नि में ईद वेझो ईंदे ई बदतरीन लोड शेडिंग जो सिलसिलो शुरू थी चुको आहे। लोड शेडिंग बाहिरि जिते जो बाज़ारूं मुकमल तौर वीरान थी चुकियूं आहिनि। सॼो साल ईद जो इंतज़ारु कंदड़ दर्जी तबिको लोड शेडिंग बाहिरि सख़्तु मुश्किलातनि खे मुंहुं ॾेई रहियो। अचो त इन्हनि जा वीचार वठूं ऐं इन्हनि जो वधीक छा चवणु आहे। कुंडरी शहर में हींअर जेको 15 ॾींहं थिया आहिनि, जेको वापडा वारनि जेको बिजली जे हवाले सां लोड शेडिंग जे हवाले सां जेॾो तंग कयो आहे। गर्मी जो आज़ार असां दर्जी माण्हू जेके पहिरीं 2 साल किरोना में विञाया, हाणे ही जेका वापडा वारनि कसर पूरी करे छॾी। असां ग़रीब मिस्किन माण्हू वञूं त काॾे वञूं। कि जैसे एक तो एलानिया लोड शेडिंग है, दो घंटे जाती है, वो तो है। उसके अलावा भी एक घंटे के बाद 1 घंटे आ रही है, 1 घंटा जा रही है लोड शेडिंग। तो हम इंतज़ामिया से गुजारिश करते हैं कि इसको गौर से देखा जाए, क्योंकि सीज़न हमें साल के बाद मिलता है। साल के बाद 2 ईदें आती हैं। इन दोनों ईदों का जब भी टाइम आता है ये बहुत परेशान करते हैं। दिन में 6-6 घंटे 8-8 घंटे लोड शेडिंग है। इसकी वजह से हमारे कारोबार का बहुत नुकसान हो रहा है। दर्जी हजरात जो हैं बेचारे सुबह आते हैं काम करने, सारा दिन बैठ कर वापस चले जाते हैं। वज़ीर आला साहब हैं, हम इनसे अपील करते हैं कि बराए करम लोड शेडिंग कम की जाए। इन जो वधीक चवणु इहो हो त ज़िले उमरकोट जो वाहिद इलाइक़ो तालको कुंडरी आहे, जंहिंमें 100% बिलिंग पेड थिए थी। इन खां बावजूदि हथरातू लोड शेडिंग करे ईद जे मौक़े ते असांखे तंग करणु, इहा असां नाइंसाफ़ी आहे। इन्हनि वसरनि सां इन्हनि ख़िलाफ़ नोटिस वठी लोड शेडिंग ख़त्म करण जो पिणु मुतालबो कयो आहे। कैमरामैन टीम सां गॾु जावेद कादरी, आवाज़ TV कुंडरी।